शागिर्दो मूं गुज़रियल वीडियो में तव्हांखे अलजी जे बारे में हिकु वीडियो ठाहे काफ़ी ॼाण ॾिनी हुई। हाणे उन जे क़िस्म क़िलेमेडोमोनास ते ही वीडियो ठाहे रहियो आहियां। क़िलेमेडोमोनास खे सम्झण जे लाइ मूं उन खे नंढनि टॉपिक्स में विरायो आहे ऐं उहे टॉपिक्स ही आहिनि। पहिरियों टॉपिक ही आहे त क़िलेमेडोमोनास। नंबर ॿियो, क़िलेमेडोमोनास किथे मिले थो। नंबर टी ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जी शिकिल। नंबर चौथी ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जे जीव गिरड़े जा ऑर्गेनल्स यानी नंढा उज़वा। नंबर पंजों, क़िलेमेडोमोनास जी सेल वॉल। नंबर छहों, क़िलेमेडोमोनास जो साइटोप्लाज्म। नंबर सतीं ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जो क्लोरोप्लास्ट। नंबर अठी ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जो पैरानाइड। क़िलेमेडोमोनास जा सुसंदड़ खाल कंट्रैक्टाइल वैक्यूल्स। नंबर ॾहीं ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जे अख जो निशान या आई स्पॉट। नंबर 11 ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जूं दाग़ेनुमा बनावटूं या फ्लैजेला। नंबर 12 ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जो मर्कज़ या न्यूक्लियस। टॉपिक पहिरियों, क़िलेमेडोमोनास हिकु जीव गिरड़ो। ही हिकु गिरड़े वारो यानी यूनिसेल्युलर साओ यूकैरियोटिक ऐं मोटाइल यानी चुरपुर कंदड़ अलजी आहे। नंबर ॿियो, क़िलेमेडोमोनास किथे मिले थो। क़िलेमेडोमोनास मिठे पाणी वारो अलजी आहे। हिन जी वाध वीज तलान, ढंढुनि, पाणी जे दुॿनि, टांकियनि, खॾनि जे बीठल पाणी वग़ैरह में थींदी आहे। ख़ासि तौर ते उहो गंदो पाणी जंहिंमें नामियाती मुरकब ऐं अमोनिया जा मुरकब जजा हूंदा आहिनि, उन में ही तेज़ी सां वधंदो आहे। नंबर टियों टॉपिक, क़िलेमेडोमोनास जी शिकिल। इहो गोल, बेज़वी या ओवल या नासपती जी शिकिल जहिड़ो हूंदो आहे। उन्हे जो अॻियूं हिस्सो सोड़ो ऐं चौंबदार हूंदो आहे। नंबर चौथों, क़िलेमेडोमोनास जे जीव गिरड़े जा नंढा उज़वा या ऑर्गेनल्स। क़िलेमेडोमोनास जे जीव गिरड़े में जीव गिरड़े जी भित, सेल वॉल, साइटोप्लाज्म, मर्कज़ यानी न्यूक्लियस ऐं ॿ फ्लैजेला यानी दाग़ेनुमा बनावटूं हूंदियूं आहिनि। नंबर 5 ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जी सेल वॉल या गिरड़े जी भित। क़िलेमेडोमोनास जे जीव गिरड़े जी भित सन्ही पर मज़बूत हूंदी आहे, जेका सेल्यूलोज़ ऐं पेक्टिन जे मुरकबनि मां ठहियल हूंदी आहे। नंबर 6 ॻाल्हि, क़िलेमेडोमोनास जो साइटोप्लाज्म। क़िलेमेडोमोनास जो साइटोप्लाज्म जो ॿाहिरियों हिस्सो शफ़ाफ यानी ट्रांसपेरेंट हूंदो आहे ऐं छिडो, जॾहिं त अंदरियों हिस्सो घाटो हूंदो आहे। साइटोप्लाज्म में दाणेदार एंडोप्लाज्मिक रेटिकुलम यानी ग्रेन्युलर एंडोप्लाज्मिक रेटिकुलम, आज़ाद हालत में मिलंदड़ राइबोसोम्स यानी फ्री राइबोसोम्स, माइटोकॉन्ड्रिया, गोल्जी जिस्म, क्लोरोप्लास्ट, पैरानाइड, सुसंदड़ खाल,
कंट्रेक्टाइल वेक्यूल्स ऐं अख जो निशान आई स्पॉट मौजूद हूंदा आहिनि। सतीं ॻाल्हि क्लेमिडोमोनास जो क्लोरोप्लास्ट। क्लेमिडोमोनास जे क्लोरोप्लास्ट जी शिकिल हिकु प्याले जहिड़ी थींदी आहे जेको उन जे पुठीअ तरफ़ हूंदो आहे। नंबर 8 ॻाल्हि क्लेमिडोमोनास जो पैरेनाइट। क्लेमिडोमोनास जो पैरेनाइट क्लोरोप्लास्ट जे हेठिएं हिस्से में हूंदो आहे। ही जिस्म पैरेनाइट उहो ऑर्गेनल आहे जेको क्लेमिडोमोनास में प्रोटीन ठाहींदो आहे जंहिंखे प्रोटीन ठाहिण जी फैक्ट्री चयो वेंदो आहे। नंबर 9 ॻाल्हि क्लेमिडोमोनास में मौजूद ॿ सुसंदड़ खाल या कंट्रेक्टाइल वेक्यूल्स। क्लेमिडोमोनास जे अॻिए हिस्से में ॿ सुसंदड़ खाल यानी कंट्रेक्टाइल वेक्यूल्स फ्लैजेला जे हेठि यानी बुनियाद ते मौजूद हूंदा आहिनि। इहे धड़कंदड़ जिस्म आहिनि जेके वारे वारे सां सुसंदा ऐं फुंडंदा रहंदा आहिनि। संदन कम गिरड़े में पाणी जी मिक़दार खे ख़ासि हद ताईं बरक़रार रखण ऐं ख़राब मवाद जो निकाल आहे। नंबर 10 ॻाल्हि क्लेमिडोमोनास में अख जो निशान या आई स्पॉट। क्लेमिडोमोनास में अख जो निशान या आई स्पॉट नारंगी रंग जो थींदो आहे। ही आई स्पॉट संदसि अॻिए हिस्से जे हिकु पासे ते मौजूद हूंदो आहे। आई स्पॉट रोशनी लाइ सेंसिटिव यानी हिसास हूंदो आहे। मतलब त जॾहिं क्लेमिडोमोनास ते रोशनी पवे थी त उहो रोशनी खे महसूस करे थो। नंबर 11 ॻाल्हि क्लेमिडोमोनास में दागेनुमा बनावटूं या फ्लैजेला। दागेनुमा बनावटूं या फ्लैजेला साइटोप्लाज्म मां सुसंदड़ खाल जे वेझो पैदा थींदड़ जिस्म आहिनि। लफ़्ज़ फ्लैजेला जमे आहे जंहिंजो वाहिद फ्लैजेलम आहे। फ्लैजेलम मां मुराद हिकु दागेनुमा बनावट आहे। हे क्लेमिडोमोनास खे हरकत करण में मदद ॾींदा आहिनि। नंबर 12 ऐं आख़िरी ॻाल्हि क्लेमिडोमोनास जो न्यूक्लियस। क्लेमिडोमोनास जो न्यूक्लियस या मरकज़। क्लेमिडोमोनास जो मरकज़ गोल हूंदो आहे ऐं इहो क्लोरोप्लास्ट जे विची हिस्से में मौजूद हूंदो आहे। प्यारा शागिर्दो, बायोलॉजी ते ही मुंहिंजो चौथों लेक्चर आहे। इन खां अॻु में मूं जीव गिरड़े जी बनावट, जीव गिरड़े में पैदा थींदड़ माइटोसिस जो अमल, अलजी छा आहिनि ऐं ही चौथों टॉपिक क्लेमिडोमोनास ते ठहियल लेक्चर आहे। तव्हां मुंहिंजे वीडियोस खे ज़रूरु ॾिसंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा ऐं का ॻाल्हि सम्झ में न बचे त कमेंट कंदा। उम्मीद त आउं अहिड़ा वीडियोस ते हली ठाहींदो रहंदुसि।